सब्सक्राइब कयो असांजे चैनल VR1 खे ॾिसंदा रहो असांजा फनी वीडियो ऐं बेल आइकन खे दॿाइण न विसारींदा ताकि सभिनी खां अॻु में तव्हां वटि असांजो वीडियो अस्सलाम वालेकुम संगत। वालेकुम सलाम। खुश लगाए साहब। हे लगो ये हाल वाल सुधीर घर में सुकून कोन आई जा यार वापटा वरन सफा सुकून ही फिटाए छड़ियो आ निंड ही कोन थी अचे जरे जरे बिजली बंद जो तो वरी बाहर अलाए केड़ी आ नई रांद निकती आ कां उड्यो जहाज उड्यो खिड़की उडी रुको या कहीं बैठा ना वरी वापटा वाला चार्जर उड्यो फ्रिज उडी एसी उडी मोबाइल छड़ी गाल बुध हिन दौर में ना माई जो दर्द समझी थी सके हिन दौर में बस शादी जरूरी है ना। हां दा मर्सिडीज वारी बे शादी असांजी हिकड़ी शादी दिया हिकड़ी माई मां बेजार हरो दरो 3-3000 घुरे दी। हां 3-3000 रोज। हां इतना पैसा काढे थी करे याद मुखे भी खबर ना है ये छो भला छो तो मां दींदो ही सिनाया संगत गाल बुधी दो कल मां वियो से इसरा पार्क। अच्छा हां इसरा पार्क सही वियो हस ये जो एकरी माई के दिसमा पे सही उठी आई मुडे। अच्छा हां छोने अल्लाह खैर करे मुडे उठी आई मुखे जी तो शर्म कोन तो अचे मां तुजी मां जदी मुखे दिसी दो मां परेशान थी तो मां भी खणी आयो मां ते मां भी बापे लाए पे दिसाए। हां एकरी गाल बुधो जी बुधा हां हां कल जो जुमे जी नमाज थी। अच्छा बाबू हां उते पे एकड़ो हमरा दुआ घुरे। अच्छा हां चे पे अल्लाह सी मुजी रोजी में बरकत कर। अच्छा हां पो आऊं रड़ कई आमीन मां चोन के आमीन न चाहजो तो एकड़े हमरा जो छो मुझे छो जो ही कफन खपाइंदो पान आमीन कन सब मरी नहीं गाल बुधो। हां गेड़ी अडकल जे कोई चाबी ना कन साफ कंदा हो न यो थोरो ध्यान सा कंदा कयो छो ए किथे स्टार्ट न थी वणो मजो ही कोन है अरे मुझे चट किलो कोन था खिलणो पवंदो।